डेरा इस्माइल खान में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन 7 दहशतगर्द मारिजी विया, हिकु एहलकार शहीद। ISPR जो चवण त ॻुझे इतलाती कार्रवाई में भारतीय हिमायत याफ़्ता 7 दहशतगर्द मारिजी विया आहिनि। मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां वॾी तादाद में हथियार ऐं बारूद हथ कया विया आहिनि। ऑस्ट्रेलिया के शहर सिडनी में बोनी बेस से फायरिंग कंदड़ शख्स भारतीय शहरी हुअण जो इंकशाफ। वाक़ई सबब मुल्क में सोग। मारिजी विलन जो अंग 16 थी वियो। ॿिनि पुलिस एहलकारनि समेत 40 ज़ख़्मी। फायरिंग कंदड़ पीउ पुट ऐं भारतीय शहरी हुअण जी तस्दीक। पुलिस तरफ़ां वधीक जवाबदारनि जी ॻोल्हा बंदि करण जो ऐलान। नवीद अकरम जे साथी तस्दीक कई आहे त मारिजी वियल जवाबदार जो तालुक़ भारत सां आहे। मुमलकती घर वज़ीर तलाल चौधरी चयो आहे त सोशल मीडिया ज़रिए मुल्क ख़िलाफ़ मुहिम हलाई पई वञे। सोशल मीडिया ते ट्रेंड ठाहे विकिरो कया वेंदा आहिनि। जाली नालनि सां सोशल मीडिया अकाउंट्स ठाहिया पिया वञनि। दहशतगर्द तंज़ीमूं सोशल मीडिया खे इस्तेमालु करे रहियूं आहिनि। ज़ार जी आज़ादी जूं बि कुझु हदूं हूंदियूं आहिनि। मुल्की ख़ुदमुख़्तियारी ऐं सलामती ते कंहिं बि क़िस्म जी सौदेबाज़ी न कई वेंदी। स्टेट बैंक तरफ़ां नई मॉनेटरी पॉलिसी जो ऐलान। व्याजी शर में 0.5% घटिताई। स्टेट बैंक के गवर्नर डॉक्टर जमील की सदारत हेठि इजलास में व्याज जी शर 10.5% मुक़रर करण जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां व्याजी शर में 0.5% घटिताई ते इत्मीनान जो इज़हार। संदसि चवण आहे त अल्लाह जे करम सां हुकूमती मुआशी टीम जी महिनत सां कामयाबी थी आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब ऐं ॿियनि जूं मईशत जे लाइ कोशिशूं साराहजोगियूं आहिनि। मुआशी मज़बूती लाइ कारोबारी बिरादरी ऐं आवाम क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। इस्लामाबाद हाई कोर्ट जी जस्टिस तारिक जहांगीरी जाली डिग्री तकरार केस में चीफ जस्टिस सरफराज़ डोगर जी बेंच ते बेएतमादी ज़ाहिर कंदे केस ॿिए बेंच मुंतक़िल करण जो मुतालबो करे छॾियो। अदालत तरफ़ां कराची यूनिवर्सिटी जो रजिस्ट्रार रिकॉर्ड समेत तलब। जस्टिस तारिक जहांगीर खे पटिशन ऐं समूरा लाॻापियल दस्तावेज़ फराहम करण जी हिदायत। जस्टिस तारिक जहांगीर जो चवण आहे त डिग्री बाबति केस 34 साल पुराणो आहे। खेसि पिटिशन जी कापी मिलण जो वक़्तु ॾिनो वञे। मुफ़ादनि जो टकराव आहे। चीफ जस्टिस केस जी ॿुधणी नथो करे सघे। क़ुर ते हथ रखी चवे थो त संदसि डिग्री असली आहे। पेंडोरा बॉक्स खुलियो त सभिनी जा पटका लही वेंदा। मिरपुर ख़ासि पुलिस हथां जाली मुक़ाबले में क़तल थियल डॉक्टर शाहनवाज़ कुंबर केस सेशन कोर्ट मुंतक़िल न करण ख़िलाफ़ नज़रसानी दरख़्वास्त ॿुधणी 22 दिसंबर ताईं मुलतवी। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच तरफ़ां ईंदड़ ॿुधणी ते धुरनि जे वकीलनि खे दलील मुकमल करण जी हिदायत। फरियादी धुर जे वकील जो चवणु आहे त डॉक्टर शाहनवाज़ कुंबर खे क़तल करण खां पोइ बाहि ॾियणु दहशतगर्दी जो केस आहे। अदालत ईंदड़ ॿुधणी ते जवाबदार धुर जे वकीलनि खे ॿुधी फ़ैसिलो ॿुधाईंदी। मेराण हाईवे ते ॻरी ओवरलोड गाॾियुनि मथां पाबंदी जी अदालती हुकुमनि ते अमल न थी सघियो। सिंध हाईकोर्ट तरफ़ां N6 मोटरवे लाइ हासिल कयल ज़मीनुनि ऐं फंडनि जो रिकॉर्ड तलब। सेक्रेटरी कम्युनिकेशन ऐं हुकूमत खां मनसूबे ते अॻभराई बाबति रिपोर्ट तलब। अदालत रिमार्क सिंध चयो आहे त हर रोड हादसे ते NH ऐं ट्रैफ़िक पुलिस ख़िलाफ़ केस दाख़िल न थियणु अदालती हुकुम जी कड़ी आहे। हादसनि जो केस दाख़िल करे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई मुतासिरनि खे इंसाफ़ ॾियण जी ज़रूरत आहे। ऐं पाकिस्तान क्रिकेट बोर्ड चेयरमैन मोहसिन नक़वी PSL जी 11हीं एडिशन जी विंडो जो ऐलान करे छॾियो। मेगा इवेंट ईंदड़ साल 26 खां 3 मई ताईं खेॾियो वेंदो। इस्लामाबाद में 8 जनवरी ते वरी ॿिनि नयुनि टीमुनि जी नीलामी कई वेंदी।